मुस्लिम लीग फंक्शनल सिंध जे सदर सैयद सदरुद्दीन शाह चयो आहे त मुल्की मुफ़ाद में कुछ भी थी सघे थो। ईंदड़ 3 महीना अहम आहिनि। वक़्त खां अॻु चूंडूं न थी सघंदियूं ऐं उन लाइ जो पहिरियां आदमशुमारी थींदी। सखर में सूबाई सदर सैयद सदरुद्दीन शाह राशिदी जी सदारत हेठि फंक्शनल लीग जो सूबाई इजलास फंक्शनल लीग हाउस में मुनक़िद कयो वियो। इजलास में बल्दियाती तरमीमी बिल, तकबंदियूं, वोटर लिस्टूं, भाण जी खोट, फंक्शनल लीग जे कारकुननि खिलाफ़ इंतकामी कार्रवाइयूं, बेरोज़गारी, अमन अमान जी सूरतहाल, ख़राब सिंध में धाड़ियलनि जो राज समेत हुकूमती ख़राब पॉलिसियुनि समेत केतिरनि ई ॿियनि मसइलनि ते ग़ौर कयो वियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद सदरुद्दीन शाह चयो त मुस्लिम लीग फंक्शनल MQM, तहरीक इंसाफ़ ऐं ॿियनि पार्टियुनि सां गॾिजी बल्दियाती बिल लाइ गॾियल तजवीज़ूं पेश कयूं वेंदियूं। हुन चयो त जेकॾहिं संदुनि तजवीज़ुनि ते ग़ौर न कयो वियो त पोइ ईंदड़ हिकमत अमली जोड़ी वेंदी। मुल्की मुफ़ाद में कुछ भी थी सघे थो। ईंदड़ 3 महीना अहम आहिनि। सदरुद्दीन शाह चयो त हुकूमत खे तय करणो आहे त स्टेट बैंक खे वायसराय जे हथ हेठि ॾींदा या पाण हलाईंदा। कंहिं खां पैसा वरिता वेंदा त वापसि बि ॾियणा पवंदा।